घोटकी डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज घोटकी मनोमल जी हिदायतुनि मूजिब ज़िले इंतजामिया ऐं ॿिए खाते पारां सनती इदारनि जी सहकार सां ज़िले घोटकी में 10 लख वण पोखण वारे मुहिम जी बाक़ायदा शुरूआत कई वई आहे। डिप्टी कमिश्नर घोटकी मंज़ूर अहमद कुनरानी, SSP अनवर खेत्रा ऐं डिविजनल फॉरेस्ट ऑफिसर सोशल फॉरेस्ट्री डिवीज़न घोटकी सैयद आमिर हुसैन शाह मीरपुर वेले में निम जा वण पोखे मुहिम जो इफ्तिताह कयो। इन मौक़े ते डिप्टी कमिश्नर ॻाल्हाईंदे चयो त मौसमियाती तब्दीली खे मुंहुं ॾियण ऐं गर्मी पद खे घटाइण जो वाहिद हल वधि खां वधि वण पोखण आहे। ॿेलनि जी वाध वीझ सां आलूदगी ते ज़ाब्तो आणे माहौल खे खुशगवार बणाए सघिजे थो। उन चयो त ज़िले में शुरू कयल वणकारी मुहिम तहत 3 मरहलनि दौरान 10 लख वण पोखिया वेंदा। शुरूआती तौर ते 80,000 माहौल दोस्त वण पोखे रहिया आहियूं, जॾहिं त मुख़्तलिफ़ इदारनि खे 45,000 वण फ़राहम कया आहिनि। हुन चयो त वण वढणु हिकु ॾोही अमल ऐं समाजी अलमियो आहे, जंहिंखे रोकण लाइ असां सभिनी खे गॾिजी किरदारु अदा करणो पवंदो। इन मौक़े ते SSP ॻाल्हाईंदे चयो त वण फितरत जो हुस्न ऐं खुशगवार माहौल जा ज़ामिन आहिनि, जिन जो तहफ़ुज़ करणु असां सभिनी जो फ़र्ज़ु बणिजे थो। हुन चयो त ॿेले खाते जी निशानदेही ते वण वढंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कया विया आहिनि। घोटकी पुलिस जो हर मोड़ ते ॿेले खाते सां ताउन जारी रहंदो ऐं वणकारी मुहिम में हिसो वठंदासीं। ऐं इन मौक़े ते डिविजनल फॉरेस्ट ऑफिसर सोशल फॉरेस्ट्री डिवीज़न घोटकी सैयद आमिर हुसैन शाह ऐं डिविजनल फॉरेस्ट ऑफिसर घोटकी ज़ियादुल्ला लगारी ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त सनती लिहाज़ खां ज़िलो घोटकी सिंध जो ॿियो वॾो ज़िलो आहे, जंहिं करे कार्बन डाइऑक्साइड वॾी मिक़दार में ख़ारिज थिए थो, जेको इंसानी सिहत लाइ हानिकार आहे। अहिड़ी सूरतहाल खे मुंहुं ॾियण जो वाहिद हल वणकारी आहे। वणकारी मुहिम जी इफ़्तिताही तक़रीब में कंज़र्वेटर फॉरेस्ट सखर इफ़्तिख़ार अहमद आरई, डिविजनल फॉरेस्ट ऑफिसर सोशल फॉरेस्ट्री डिवीज़न ऐं घोटकी सैयद आमिर हुसैन शाह, DFO ज़ियादुल्ला लगारी, DFO सोशल फॉरेस्ट्री सैयद आमिर अली शाह, रेंज फॉरेस्ट ऑफिसर काशिफ हुसैन लगारी, फॉरेस्ट ऑफिसर सैयद मुजाहिद हुसैन शाह ऐं OS मुमताज़ अली मीरानी समेत सनती इदारनि जी नुमाइंदनि शिरकत कई। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।